अस्सलामुअलैकुम वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु खां प्रमोट सिंध जी तरफ़ां हिकिड़ो कोर्स स्टार्ट कयो वञे पियो CIT इन सिंधी। इहो उन्हनि लाइ आहे जंहिंखे टेक्नोलॉजी में इंट्रस्ट आहे ऐं उहो इन सां रिलेटेड कुझु सिखणु चाहिनि था। ठीकु आहे, त इहो कोर्स जेका आहे अॼु जी जेका क्लास आहे इंट्रोडक्शन क्लास आहे, इन में मां तव्हांखे इन कोर्स जी आउटलाइन जे बारे में ॿुधाईंदुमि। जीअं हिते तव्हांजे साम्हूं हिकिड़ी PDF फाइल खुलियल आहे, इन में लिखियल आहे CIT कोर्स इन सिंधी। हाणे इन में छा आहे त इंट्रोडक्शन टू कंप्यूटर जे बारे में पाण पढ़ंदासीं। उन खां पोइ डेटा वर्सेस इंफॉर्मेशन, लैंग्वेजिस ऑफ कंप्यूटर, इनपुट एंड आउटपुट डिवाइसिस, कंपोनेंट्स ऑफ सिस्टम यूनिट, हिस्ट्री ऑफ कंप्यूटर, जनरेशन ऑफ कंप्यूटर, क्लासिफिकेशन ऑफ कंप्यूटर, टाइप्स ऑफ पर्सनल कंप्यूटर, हार्डवेयर एंड सॉफ्टवेयर ऑफ अ कंप्यूटर, सॉफ्टवेयर एंड इट्स टाइप। इहो जेका टॉपिक हुया इहो थ्योरी जा टॉपिक हुया। इहो इन करे रखियल आहिनि त इन कोर्स में जेका पाण सिखंदासीं उन जे बारे में पाण खे नॉलेज बि हुजे। ठीकु आहे, त इन करे इहो थ्योरी जा टॉपिक रखियल आहिनि। इन खां पोइ प्रैक्टिकल वर्क हूंदो, जीअं हाउ टू इंस्टॉल सॉफ्टवेयर। हिन में सॉफ्टवेयर इंस्टॉलेशन हूंदी, विंडोज़ इंस्टॉलेशन हूंदी, हुन खां पोइ MS ऑफिस इंस्टॉलेशन हूंदी, माइक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट जा ट्यूटोरियल्स हूंदा। ठीकु आहे, बेसिक ते इहो असां तव्हांखे सेखारींदासीं त कीअं हलाइणा आहिनि, ऐं बेसिक ते बिगिनर फ्रेंडली इहो कोर्स हूंदो। इन सां गॾु पाण इन में वेब डिज़ाइनिंग जेका आहे वेब डेवलपमेंट, इन में HTML ऐं CSS जे बारे में ॿुधाईंदासीं, इहो कराईंदासीं। ठीकु आहे, त HTML ऐं CSS जेका पाण कंदासीं इहो VS कोड में कंदासीं। इहो सभु इन जी इंस्टॉलेशन ऐं इन खे यूज़ करण जो तरीक़ो हर शइ असां तव्हांखे इन कोर्स में ॿुधाईंदासीं। इन खां पोइ इंस्टॉलेशन ऑफ विंडो, इहो त मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। बाक़ी लास्ट में थी सघे थो असां लिनक्स बि तव्हांखे कराए छॾूं। त इहो हुई असांजे कोर्स जी आउटलाइन। मां उमीद थो कयां इन कोर्स सां तव्हांखे इलाही कुझु सिखण लाइ मिलंदो। पोइ अॼु जी इंट्रोडक्शन क्लास ख़तमु थिए पई हिते ई, ऐं मिलूं था इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में फस्ट टॉपिक सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।